टिकराटो लखमबारपुर थाने जी हद गोठ सावण फकीर मंगरियो जे रहवासियुनि बहराम मंगरियो सरवर मंगरियो ऐं ॿियनि संदन घरनि जे चढ़ाई जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु हुयो त बच्चन के मुझी घर वाले के मुझी नुंहं के धक हणी आ, बच्चन के हणी आ। मां मिस्किन अवां वटि पुकार थियो आ। पुलिस हुई 15 ॼणा, असां सां त छेछबर कान कई आहे पुलिस। हुई आंदी हुननि, असां सां न कई आहे। हुननि माना हमिलो कराए असांखे ॿाहिरों घेरो ॾेराए बंदि कराइनि पिया, पर पोइ मिड़े छॾे विया। चकर असां सां हमिलो थियो आहे। इहो मोचारो, इहो लालो, इन जा पुट, इन जा भाइटिया भाणजा, असां हर वाट हर ॻाल्हि पंधु जेको मसलो मिसाल आहे ॾियण लाइ तयारु आहियूं, हाज़ुर आहियूं। 2-3 चकर माण्हू बि मोकिलिया आहिनि, जेको मसलो मिसाल आहे खणी अचो, असां फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियूं, वठण लाइ बि तयारु आहियूं। हो कंहिं ॻाल्हि में नथा अचनि। असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, बराए महिरबानी इंसाफ़ कयो वञे। रात करे आया पुलिस का आया, पुलिस वीचारी मोटी वही आहे, हिननि खे ॿारनि बच्चनि खे धक हणी आहे ने जन घर ते हमलो करे ॿारनि बच्चनि खे अची धकया ने अने कई माण्हू पुलिस बि गॾु हुई। 2-3 माण्हू उन सां हमलो ॻोठ जा 10-15 माण्हू हुया। ॿारनि बच्चनि खे धक हणी नाजाइज़ी करे असां विया आहिनि, इन जो इंसाफ़ थिए। मुज़ाहिरीन DIG सखर, SSP सखर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त हिन असांजे मामले जी शफ़ाफ़ नमूने सां जांच कराए असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़।